अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो। कहाणियूं, लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियो जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त टी। कहाणी आज़ाद। मां तोतो आहियां। मालिक मुंहिंजो आका प्यार मंझां मूंखे मियां मिठू सॾींदो हो। ख़ुशि आमदेद बि यादि करायई ऐं ख़ुदा हाफ़िज़ बि। पर उन्हनि ॿिनि अखरनि जे विच में जेका दुनिया समायल आहे तंहिंजे बारे में न मूं ई कॾहिं पुछुसि ऐं न कॾहिं पाण ई ॿुधाइण जी कोशिशि कयई। मां त उन में ई ख़ुशि हुयुसि जो मुंहिंजे लाइ सोन जो पिंजरो ठारायो आई। चइनी तरफ़ सोनरी शीखूं हूंदियूं हुयूं ऐं विच में लुॾण लाइ सोनरी पींघ। उन सोनरी क़ैद में मूं पंहिंजी ज़िंदगीअ जा घणा ई क़ीमती लम्हा गुज़ारे छॾिया। जेतोणीकि साम्हूं आका जो बाग़ीचो हो ऐं उन में लातादाद गुल ऐं मुखड़ियूं हर रोज़ु टारियुनि खे सिंगारींदा हुआ, पर मूं न गुल ई पसंदि कया न वरी माक जा चिमकंदड़ मोती। मां उन घमंड में गिरफ़्तार हुयुसि त मुंहिंजे चौगिर्द सोन ई सोन हो। ज़िंदगीअ जा आसार ॼण मोकिलाए विया हुआ। मालिक जॾहिं बि पिंजरे मां ॿाहिरि कढंदो हुउमि त उॾामण बदिरां पिंजरे जे सीखुनि खे चिंबड़ी पवंदो हुयुसि ऐं पोइ मूं महसूसु कयो त मुंहिंजो कंधु वॾनि माण्हुनि वांगुरु आकड़ियल ऐं सूअर वांगुरु सख़्तु थींदो वियो। उहा मुंहिंजी मुर्दा ज़िंदगीअ जी इंतिहा हुई। क़ैद में रहंदे बि पाण खे आज़ादु परिंदनि खां वधीक ख़ुशकिस्मत महसूसु करणु लॻुसि। न मूंखे बहार जी आमद जो इंतज़ारु रहंदो हो, न कॾहिं ख़िज़ां जे ख़्याल खां उदास थींदो हुयुसि। हा, फ़क़ति हिकु दिलि हुई जहाज़नि जे पिंजरे में धड़की रही हुई। अहिड़े माहौल में कॾहिं बि आज़ादीअ खे अहमियत कीन ॾिनमि। पर हिकु ॾींहुं इनक़लाब आयो। मालिक मूंखे पर पथाइण लाइ पिंजरे मां ॿाहिरि कढियो हो ऐं मां लालची इंसान वांगुरु सोनरी सीखुनि खे चिंबड़ियो पियो हुयुसि। उन वक़्तु ख़ूबसूरत पखी उॾामंदो आयो ऐं मुंहिंजे साम्हूं गुलाब जे ॿूटे ते वेहंदे मूंखां पुछियई, हिननि शीखुनि खां वहशत नथी थिए? मूं फ़ख़्र सां ॾांहुंसि निहारे सोनरी शीखुनि खे प्यार मंझां चुमियो। मूंॾां निहारींदे पुछियई, कॾहिं गुलाब जे गुल खे बि चुमियो अथई? मूं इनकार में कंधु लोॾियो। वरी पुछाई, कॾहिं बहारुनि में आज़ादीअ जा गीत बि अलापिया अथई? मूं वरी बि इनकार में कंधु लोॾियो। गुलाब जे गुल तां माक जो मोती पंहिंजी चुंभ सां चूसींदे पुछियई, भला काइनात जो हुस्न ॾिठो अथई? मूं वराणियुसि, सोनरी पिंजरे खां वधीक हसीन शइ दुनिया में ॿी कहिड़ी हूंदी? हिन हिकदमि पुछो, कॾहिं आकाश जी बुलंदियुनि ते शफ़क़ जी सुर्खीअ में लहंदड़ सिज जो रिझियल सोन बि ॾिठो अथई? सुरमई राति जा कारा कारा पाछा ऐं उन्हनि जे दामन ते टाकियल टिमकंदड़ सितारनि में लाज़वाल हुस्न जो जलवो पसियो अथई? उहे ॻाल्हियूं मूं अॻु कॾहिं बि न ॿुधियूं हुयूं। पर सोनरी पिंजरे सां एतिरो त उनस हुयमि जो हक़ीक़त खे ठुकराईंदे चयुमि, सॼी उमिरि आसमान जा तारा ॾिसंदे ॾिसंदे मुंहिंजे अखियुनि जी जोति बि जली वेंदी। आज़ादु परिंदे चयो, सॼी उमिरि ही पिंजरो ऐं संदसि सोनरी शीखूं ॾिसंदे ॾिसंदे पंहिंजे दिलि में वधंदड़ अंधेरो बि ॾिठो अथई? मुंहिंजी दिलि त अहसासनि जो मदफ़न हुई, पर तॾहिं बि आज़ादीअ जे परिंदे जी ॻाल्हि ॿुधी हिकु अणॼाण जज़्बो मुंहिंजे जीअ में जागी उथियो। पुछियोमांसि, शाम खां पोइ जा ऊंदहि ईंदी, तंहिंजो छा थींदो? चई, नादान, राति जी ऊंदहि खां पोइ वरी सुबुह ईंदो। सिज उभरंदो ऐं हीअ दुनिया सितारनि जी चादर लाहे नूर जो चोगो पाए मंज़िल ॾांहुं वधंदी रहंदी। वधीक ॿुधणु मुंहिंजे लाइ नामुमकिन हो, पर हवा में फड़कायमि, जिस्म खे छंडियमि, दिलि में ख़्वाहिशुनि जनमु वरितो त मां बि आज़ादीअ जा गीत ॻायां। ऐं पोइ हिक ई ठेंग सां सोनरी पिंजरे खे छॾे ॾिनुमि ऐं आज़ादु पखीअ सां मंज़िल ॾांहुं उॾामी वियुसि।